सिंधी टोपी वाला सरकार सोना तुझो खैर हो जाए बोलवारा रखवारा घोट प्यारा दुआओं अथई मुझो यार सोना तुझो खैर हो जाए सिंधी टोपी वाला सरकार राणा तुझो खैर हो जाए आज आहे के तू के हुस्न ते खुश दुनिया में तो के निसन ते बाहों अथई मुझो यार सोना तुझो खैर हो जाए सिंधी टोपी वाला सरकार राणा तुझो खैर हो जाए बाबूले सीरे शिमा विमाले वशमले सुतले सीरे शिमा विमाले वशमले बाबुले सी रेशम विमले वशमले सलके सी धरती टीवी पारां सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे स्लोगन में 7 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाए रही आहे। इन हवाले सां नवाबशाह जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में सकाफ़ती ॾियारा शुरू थी विया आहिनि। मूंखे जाम सुठो थो लॻे त सकाफ़ती ॾियारो हिते मल्हायो थो वञे छो जो अहिड़ा इवेंट्स जाम ज़रूरी आहिनि सिंध जी आवाम लाइ ताकी सिंध जी आवाम पंहिंजो टैलेंट दुनिया खे ॾेखारे सघे पंहिंजी सकाफ़त दुनिया खे ॾेखारे सघे त अहिड़ा प्लेटफॉर्म हुजणु जाम ज़रूरी आहिनि सिंधी आवाम लाइ। बिल्कुलु असांजे स्कूल जी स्ट्रॉन्ग बेस में सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं असां ॾाढो इंजॉय था कयूं। हर साल इन जो असां वॾो इंतज़ारु कंदा आहियूं ऐं हर साल इनखे धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। को ॿार स्पीच कंदो को ॿार टेबलो कंदो आहे असांखे ॾिसण में ॾाढो मज़ो हूंदो आहे। हम हर साल इस फंक्शन का इतना वेट करते हैं, हर साल हमें बहुत मज़ा आता है और हर दफ़ा हमारे स्कूल में ऐसे ही धूमधाम से ये फंक्शन मनाया जाता है। चीफ मेहमान भी हमारे आते हैं स्कूल में और हर बच्चा अपने ट्रेडिशन के हिसाब से कपड़े पहनता है। हमें मोटिवेशन मिलती है आप लोगों के आने से, हमें इस तरह से बच्चों को प्रमोट करने से। तमामु सुठो आहे, मज़ो बि अचे पियो हिते प्रोग्राम जे हवाले सां ऐं इन खां अलावा जेको तव्हां रखियो आहे सिंध जी वहदत ज़िंदाबाद हिकिड़ो स्लोगन जेको तव्हां रखियो आहे तमामु भलो स्लोगन आहे छो त हिते ईअं शुरू खां ई जेको आहे सिंधी माण्हू पाण में एकता सां रहनि था, गॾु रहनि था, प्यार मोहबत कनि था, महिमान नवाज़ आहिनि। हर धरती जे माण्हू खे जॾहिं उहे हिते ईंदा आहिनि उन्हनि जी मेज़बानी कंदा आहिनि ऐं तमामु ख़ुशी सां भलेकार चवंदा आहिनि। सिंधी कल्चर से बहुत ज़्यादा प्यार है हमें क्योंकि सिंधी सकाफ़त हम लोग इसीलिए सेलिब्रेट करते हैं ताकि हमारी आने वाली नस्लें जो वो इस चीज़ से आगाह रहें और ये हमें कल्चर जो है हमें अपने माजी हाल मुस्तक़बिल से जोड़े रखता है। हमें अपने सिंधी सकाफ़त से बहुत ज़्यादा प्यार है। सकाफ़ती ॾियारो जेको असांजे ॿारनि सां गॾु असांजी पूरी सिंधी क़ौम जे लाइ जेको आहे ईद जो समय आहे ऐं तव्हां हिननि ॿारनि में ॾिठो आहे त हीअ जेतिरे एजुकेशन जे हवाले सां माशाल्लाह होशियार आहिनि, सुबुह जो तयारु थी ईंदा आहिनि पंहिंजी तालीम वठणु हासिलु करणु, पर अॼु सकाफ़त ॾियार जे लाइ बि ईअं ई ईद जे समा वांगुरु ई तयारु थी विया आहिनि ऐं हिननि भरपूर जोश जज़्बे सां ॿारनि पार्टिसिपेट कया। ॿारनि जेके स्पीचिस पेश कयूं आहिनि, जेके ॿारनि टेबलोज़ पेश कया आहिनि, ॿारनि जो वलवलो जोश ॾिसी त असांखे पंहिंजे स्कूलनि जो दौरु यादि अची वियो आहे। ज़ारा जॾहिं बि अहिड़ो ॾींहुं मल्हाइबो आहे त असांजी पूरी सकाफ़त जा रंग निकिरी ईंदा आहिनि ऐं मूंखे ख़ुशी हिकिड़ी थींदी आहे ॻाल्हि जी त जॾहिं खां ई सकाफ़त ॾींहुं मल्हाइजो आहे तॾहिं खां वठी असांजे अजरक ठहिण जी जेका सनत जेका तक़रीबन मरी चुकी हुई या ख़तमु थी या हल्की थी उन हिकु वॾो माना हाइप क्रिएट कई ऐं पूरी दुनिया में अजरक सुञातो वञे थो ऐं पूरो पाकिस्तान अगरि कंहिंखे गिफ्ट जे तौर ते का शइ ॾिए थो सिंध जी त उहो अजरक ई हुआ। अजरक असांजो हीअं आलमी निशान थी चुको आहे ऐं इन में वॾो रोल हिन सकाफ़ती ॾियारनि जो बि आहे ऐं मां सम्झां थी स्कूलनि जो बि वॾो रोल आहे छो तो हुते वॾी तादाद में ॿार मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे माउ पीउ उनखे अजरक टोपियूं वठी ॾींदा आहिनि। उहो तयारु थी हिन स्कूल जे स्टेज ते अची पंहिंजे उस्तादनि जी रहनुमाई में परफॉर्म जॾहिं कंदा आहिनि त उहो मैसेज सॼी सिंध में पाकिस्तान में दुनिया में पखिड़िजंदो आहे। धरती टीवी पारां सॾु ॾिनो वियो आहे 7 डिसंबर खे सिंध जी वहदत ज़िंदाबाद। उन हवाले सां स्कूली ॿारनि जा तव्हां वीचार ॿुधा ऐं सकाफ़ती ॾियारा जारी ऐं सारी आहिनि। हिननि चयो त जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं तेसीं ताईं पंहिंजी सिंध जी सकाफ़त जारी रहंदी। कैमरामैन दानिश वट्टू सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी, नवाबशाह।